हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा। माण्हू सब न सोहणा, पखी सब न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोई बहार जी। मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोही हिक किरदार जो नालो हो। दुनिया में जॾहिं अल्लाह ताला इंसान जी तख़लीक़ ऐं अशरफुल मखलूक़ात बनाए दुनिया जे तख़्ते ते मोकिलियो, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी अॼु ताईं अणगणिया लातादाद इंसान रब करीम पैदा कया, पर दुनिया उन्हनि अरबनि जी तादाद में आयल इंसाननि मां सिर्फ़ु उन्हनि खे यादि करे थी जिन जो किरदारु नुमाया आहे, जंहिंखे तारीख़ पंहिंजे वर्कनि में सांडियो अचे थी। उन्हनि किरदारनि मां हिकु मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोही बि आहे, जेको खानपुर जे वेझो कोट फ़कीर शाहनवाज़ बिरोही में 1951 ईस्वी में हाजी ख़ान मोहम्मद बिरोहीअ जे घर में पैदा थियो। शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ में हासिल कई ऐं दीनी तालीम हासिल करण लाइ खानपुर शहर जे क़दीमी मदरसे मौलाना फ़कीर मोहम्मद बिरोहीअ जे मदरसे मां दीनी तालीम हासिल कई। वधीक तालीम ऐं आलिम फाज़िल करण लाइ सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ दीनी इदारनि मां फैज़याब थी फ़ारिग़ुल तहसील दारुल उलूम ठेड़ी सिंध मां फ़राग़त कयऊं। दीनी इल्म सां रोशनास थी करे इल्म जो फैज़ आम करण लाइ अमली तौर ते मदरसा रोज़तुल उलूम खानपुर मौलाना फ़कीर मोहम्मद बिरोहीअ जे मदरसे में दीनी तालीम ॾियण जी शुरूआत कई। इल्म जे उन्यारियलनि खे पंहिंजे इल्म सां ख़ूब फैज़याब कयो ऐं मुख़्तलिफ़ मदरसनि में तदरीस ज़रिए पंहिंजे इल्मी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। पंहिंजी पूरी जमार में तदरीसी अमल खे जारी रखियो ऐं सवनि जी तादाद में शागिर्दनि खे इल्म जे ज़ेवर सां रोशनास कयो। बाद में उन्हीं जे मशवरे सां असांजे तालके खानपुर जे मशहूर दरगाह हज़रत साईं मोहम्मद आलिम साहब जरार पौड़ वारा उन्हनि वटि वालिद साहब जेके न पढ़णु विया, सानवीअ ख़ासा जा किताब उते पढ़िया। उन्हीं खां बाद में रते देरे में मशहूर आलिम दारुल उलूम देवबंद जे फ़ाज़िल मौलाना हुसैन अहमद मदनी जे शागिर्द हज़रत मियाँ अब्दुल अज़ीज़ भांडवी वटि भी वालिद साहब तक़रीबन 2 साल उते पढ़िया। उन्हीं खां बाद में वालिद साहब ठेड़ी विया, जेको ठेड़ी उन्हीं वक़्त में तक़रीबन वालिद साहब दौर हदीस जेको उन्हनि उते पढ़ियो 74 या 75 1974 या 75 वारो साल हो। वालिद साहब उते विया ऐं दौर हदीस जा किताब उते पढ़िया। उन्हीं वक़्त दौर हदीस में जेके उस्ताद पढ़ाईंदा हुआ, जंहिंमें मौलाना अब्दुल हादी साहब, मौलाना उज़ैर अहमद, मौलाना कारी अमीनुल्लाह साहब, साईं मुफ्ती ग़ुलाम कादिर साहब जेके मेमण, उहे भी उन्हीं वक़्त उते उस्ताद हुया। पोइ वालिद साहब दौर हदीस उते पढ़िया। उस्तादनि सां ॿियनि सां ताल्लुक़ त हुयो, पर मुफ्ती ग़ुलाम कादिर साहब सां वालिद साहब जो घणो ताल्लुक़ हो। आख़िर ताणी यानी ओॾे अचण वञण वालिद साहब जो रहंदो हो। उन्हीं खां बाद में वालिद साहब दौरे तफ़सीर पढ़ण जे लाइ रहीम यार ख़ान में उन्हीं वक़्त मौलाना अब्दुल गनी जाजरवी रहमतुल्लाह अलैह मशहूर हूंदा, उनजो दौरो तफ़सीर मशहूर हूंदो। पोइ वालिद साहब दौरे तफ़सीर लाइ उते विया। उन्हीं दौरान में वालिद साहब दौरे तफ़सीर वारे साल में जेको तफ़सीर पढ़िया हा, क़ुरान मजीद जे बयाज़ थे उनजो तर्जुमो, तफ़सीर, हाशिया इहे लिखिया हुयूं ऐं उन्हीं सां गॾोगॾु उन्हीं में इहो बि लिखियो त मूंखे हिन दौरे तफ़सीर जे करे काफ़ी फ़ाइदो थियो आहे। आइंदा ज़िंदगी रही त इंशाअल्लाह इन दौरे तफ़सीर में ॿीहर शिरकत कबी। यानी एतिरो शौक़ सां उहो दौरो तफ़सीर अव्वल खां आख़िर ताणी जीअं विया पूरो करे पोइ वरी वापसि थिया। उन्हीं खां बाद में वालिद साहब, छो त मौलाना फ़कीर मोहम्मद बिरोही वालिद साहब जो पहिरों उस्ताद बि हो ऐं मौलाना फ़कीर मोहम्मद साहब मरहूम उन्हीं वालिद साहब जे अंदरि ज़हानत, अख़लाक़, किरदार खे ॾिसी करे पंहिंजो घर ॼाटरो बणायो ऐं पंहिंजी न्याणी उनखे ॾिनी। उन्हीं खां बाद में वालिद साहब फ़ारिग़ थी करे इते ई अची करे मदरसा रोज़तुल उलूम खानपुर में उन्हनि पढ़ाइणु शुरू कयूं ऐं उन्हीं दौरान दर्स ऐं तदरीस ऐं हज़ारी बपड़ हैदरी बपड़ मस्जिद आहे, उते तक़रीबन 8-9 साल ताईं दर्स क़ुरान ॾींदा हुआ, इशा खां बाद में रोज़ानो। ऐं उन्हीं खां अलावा इलाइक़े में दावत तबलीग आहे, ख़िताबत आहिनि, वालिद साहब ख़िताबत बि कंदा हुआ ऐं जमीयत उलमा इस्लाम सां उन्हीं वक़्त खां ई तालिबी दौर खां ई जमीयत उलमा इस्लाम सां वाबस्ता हुया ऐं जमीयत उलमा इस्लाम में कमु कंदा ईंदा हुआ। पर वालिद साहब हिकिड़े कारकुन जी हैसियत सां जमात में कमु शुरू कयो।
हिकिड़े कारकुन जी हैसियत सां पोइ यूनियन काउंसिल थे, पोइ तालके ते, पोइ आख़िर ज़िले में बि वालिद साहब खे मुख़्तलिफ़ उहदनि ते कमु करण जी सादत मिली। वालिद साहब इब्तिदाई शुरू में फ़राग़त खां बाद में इते ई पढ़ायूं मदरसा रोज़तुल उलूम में, ऐं उन्हीअ मदरसे रोज़तुल उलूम खां बाद में वालिद साहब तक़रीबन 1986 में मदरसा अशरफुल उलूम दीनपुर महल्ला में मरहूम मौलाना लुत्फ़ुल्ला सुमरो उन्ही जे दावत ते वालिद साहब जेके मदरसा अशरफुल उलूम विया, उते जॉइन कयूं ऐं तक़रीबन 1986 खां वठी करे 1998 ताणी वालिद साहब मुसलसल उते ई दर्स तदरीस सां वाबस्ता रहिया, जिते बलोचिस्तान जा बि तालिब इल्म वालिद साहब वटि पढ़ंदा हुआ ऐं सिंध जा बि तालिब इल्म उते काफ़ी वालिद साहब वटि पढ़िया हुआ। ऐं उन्ही खां बाद में वालिद साहब हज़रत साईं मोहम्मद आलिम साहब जरार पहुड़ वारा, हज़रत साईं ग़ुलाम क़ादिर साहब पहवार, उन्हनि जे मशवरे ते वालिद साहब मदरसा मदीनतुल उलूम हम्मादिया जिते असां हिन वक़्तु वेठा आहियूं इन जो बुनियादु रखियो ऐं इन में ई मुसलसल पंहिंजी आख़िरी वफ़ात ताणी इन मदरसे सां सुलाड़ियल रहिया। ऐं केतिरनि सालनि बाद तदरीस सां गॾोगॾु सियासत जे अमली मैदान में पेर पातो। मज़हबी ऐं सियासी जमात जमियत उलमा इस्लाम सां इब्तिदा खां वठी आख़िर ताईं सुलहाड़ियल रहियो। पंहिंजी जमात में यूनियन खां वठी ज़िले जे मुख़्तलिफ़ उहदनि ते रहिया ऐं सूबे ऐं मरकज़ में शुरा ऐं उमूमीअ जा मेंबर बि रहिया। मुहिबुल वतन हुआ, जमहूरियत लाइ पंहिंजी जमात जी तहरीकनि में अॻु बरा रहिया। पाण तदरीस जे मैदान में मज़हबी रवादारी, सियासत ऐं समाजी कमनि में पाण मञायो। वॾी शइ इहा आहे त मौलवी साहब हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखंदड़ हुयो। माली हिसाब सां मौलवी साहब तमामु ग़रीब मिसकीन हो, पर मौलवी साहब जो जेको कमु हुयो अहिड़े पैमाने ते हो जो चङो भलो कोई ज़मींदार बि अहिड़ो कमु न करे सघे। हथ जो बि सख़ी, मदरसे जे अंदरि महिमान नवाज़ इंतिहाई ऐं हमदर्द। मदरसे जे तालीम खां सवाइ सियासी मैदान ते बि उनजो किरदारु हुयो, जो तालके में, ज़िले में, सूबे में, मरकज़ ताईं मौलवी साहब मेंबर बि रहियो, काफ़ी उहदनि ते बि रहियो। ऐं वॾी शइ इहा मौलवी साहब में असां ॾिठीसीं त बिना कंहिं ॼाण सुञाण, बिना कंहिं क़ौमियत जे तालुक़ जे वास्ते जे असां पाण परेशान हूंदा हुआसीं। अचूं मौलवी साहब वटि त माण्हू ईंदा हुआ के कमनि जेका कंहिंजो पुलिस में कमु आहे, कंहिंजो मुख़्तियारकारी में आहे, कंहिंजी मेड़ आहे, कंहिंजो जहिड़ो आहे, कंहिंजो फ़ैसिलो आहे। असां सम्झंदासीं त मौलवी साहब हिननि जी एॾी हमदर्दी करे थो, शायदि कंहिंजी सिफ़ारिश या को वाक़िफ़ आहे, उहो माण्हू जो हलियो वञे, मां पुछांसि चए मां हिनखे सुञाणींदो ई न आहे। त इहे इंसान अणलब शख़्सियतूं आहिनि जेके सिर्फ़ु ख़ुदा ख़ातिर बग़ैर कंहिं ताल्लुक़, बग़ैर कंहिं लालच, बग़ैर कंहिं सिफ़ारिश जे उन सां हमदर्दी करनि ऐं उनजो 24 कलाक पंहिंजे कारोबार खे, पंहिंजी तालीम खे, पंहिंजे हर शइ खे मुतासिर करे ऐं इंसान जी ख़िदमत करनि। हज़रत से उस्ताद मोहम्मद यूसुफ रहमतुल्लाह अलैह जन जो सियासी ख़िदमत तमामु नुमाया आहिनि ऐं समाजी ख़िदमत बि मां सम्झां थो असांजो शहर खानपुर बल्कि ज़िले शिकारपुर मां इहो थो चवां काफ़ी ॿियनि ज़िलनि जा दोस्त बि समाजी ख़िदमत हज़रत साईं जन खां वठंदा हुआ। त साईं जी ख़िदमतूं तमामु बहितरीनु ख़िदमतूं हुयूं ऐं ख़िदमत कंदे कंदे हिन दुनिया में वफ़ात करे वियो आहे। इहा उनजे लाइ सआदत आहे ऐं आख़िरत जे लाइ ज़ख़ीरो आहे। अल्लाह कंदो आहे त अल्लाह ताला हज़रत उस्ताद जन खे जन्नत फितरुनि जॻह था फ़रमाए। अल्लाह ताला उनजे औलाद खे, उनजे पोयनि खे अल्लाह ताला ख़िदमत तौफ़ीक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुनिया में जेका शइ आई आहे सो वेंदी, जेका ठही आहे सो रहंदी। मौत हर कंहिंखे अचणी आहे। मौत ते अफ़सोस न आहे, विछोड़ो इंसान खे इंसान जे विछोड़े ते हूंदो आहे। इन नमूने सां 5 जनवरी 2020 आचर वारे ॾींहुं मुंहिंजो वालिद मुरबी मौलाना मोहम्मद यूसुफ रहमतुल्लाह वासिया इन दुनिया मां कूच करे विया हुआ। जीअं अवां बाबे जी ज़ाती ज़िंदगी जे बारे में मूंखां पुछा कयो त बाबे जी ज़िंदगी, ज़ाती ज़िंदगी, घरेलू ज़िंदगी, त अल्हम्दुलिल्लाह बाबे जे अंदरि सब्र हुयो, तहम्मुल हुई, बर्दाश्त हुयो। कॾहिं जेका आहे बाबे असांखे मार न ॾिनी,
दड़का ॾिना, तंबियूं कयूं, सम्झायूं असांखे हर ॻाल्हि जे मथां। ऐं बाक़ी बाबे खे घर जे अंदरि ज़्यादातर घर वारनि जी ॻाल्हियुनि खे हर हमेशह ॿुधंदा हुआ ऐं उन्हनि ते गौर फ़िकिर कंदा हुआ। रही ॻाल्हि बाबे जे टाइम ॾियणु घर खे, उहो बिल्कुलु क़लील ऐं मुख़्तसिर हुयो। छाजे करे बाबे जी ज़िंदगी हर हमेशह दरसो तदरीस में, ख़िताबत में ऐं समाजी कमनि में गुज़री। बाबे जी समाजी कम अल्हम्दुलिल्लाह तमामु ज़्यादा हुया। कॾहिं कॾहिं जेका आहे हिते बाबे जा दोस्त ईंदा हुया, असां ॾिसंदा हुआसीं त बाबो हुन सां वेहंदा हुया। असांखे महसूसु ईअं थींदो हुयो त बसि बाबे जा कोई जमायती दोस्त आहिनि, कचारी करे बाबे सां हलिया वेंदा आहिनि, पर उहे जेका कचारी समाजी कमनि सां हूंदो हुयो। बाबे जो हिकु दोस्त हूंदो हुयो, हाजी सेठ मोहम्मद असलम आराई साहिब जन, अल्लाह पाक उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए। समाजी कमनि में, सियासी कमनि में बाबे सां जेका आहे हर हमेशह गॾु गॾु हूंदा हुया। अल्लाह पाक उन्हनि जी दर्जात खे बुलंद फ़रमाए। कॾहिं कॾहिं बाबे वटि हिते ईंदा हुया, बाबे खे ॾिसंदा हुया त माण्हुनि जो जमे ग़फ़ीर, माण्हुनि जो जेका आहे अचु वञु। बाबे खे चवंदा हुया तव्हां हिकु वक़्त में पीर बि आहियो, हिकु वक़्त में आलिम बि आहियो, हिकु वक़्त में मुदरिस बि आहियो, ऐं हिकु वे समाजी माण्हू बि आहियो। एतिरनि माण्हुनि जे कमनि खे तव्हां कीअं डील कंदा आहियो? बाबा साईं उनखे खिली करे चवंदा जब बसि कमु कराइण वारो रब हूंदो आहे, थोरी असां हिमत कंदा आहियूं, कमु थी वेंदा आहिनि। अहिड़े नमूने सां एतिरे क़दुरु जो अमुन कमेटी ठाही हुई। अमुन कमेटी ठाही हुई, जंहिं अमुन कमेटी समूरे मकातिब फ़िक्र जा माण्हू हुया, समूरा वेही करे सभु जेका इन शइ जे मथां त जेकॾहिं हिन जेका आहे अमुन कमेटी जेका सदर बणिजो आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मौलाना मोहम्मद यूसुफ रहमत वासिआ, यानी हज़रत साईं मोहम्मद यूसुफ ब्रोई साहब रहमतुल्लाह अलैह तालके खानपुर जो अमीर हुयो। त इन दौरान बोर्ड अची वई 2010 में। साईं जन पोइ हंगामी बुनियादनि ते जेको आहे हिकिड़ी टीम तयारु कई, ऐं जंहिंमें डॉक्टरनि जी बि टीम हुई ऐं नौजवाननि जी ऐं कारकुननि जी टीम हुई, जेके रेस्क्यू जो कमु सरंजाम ॾियनि पिया। जेके बोर्ड में अंदरि पाणी में काफ़ी फाथल हुया, काफ़ी मुतासिर माण्हू उन्हनि खे ॿाहिरि महफ़ूज़ जाइनि ते मुंतक़िल कयो वियो। ऐं काफ़ी इन दौरान जेके आहिनि बीमार थिया, काफ़ी उन्हनि जे लाइ पोइ साईं जन हिकिड़े मेडिकल कैंप कई हिते खानपुर में, जेको पोइ इन जे अंदरि तक़रीबन रोज़ाना 200-300 मरीज़ उते तिबी मुआइनो कयो वेंदो, उन्हनि खे बाक़ाइदा दवा बि ॾिनियूं वेंदियूं हुयो। ऐं अहिड़े तरीक़े सां पूरे इलाइक़े में असांजी कैंप जेको आहे तक़रीबन कंदकोट खां वठी करे सुल्तान कोट ताईं, इहो जेको शिकारपुर जेको पूरो एरियो आहे इहो असां कवर कयूं पिया। इन दौरान इन जेका सो विच में किथे बि मेडिकल कैंप न हुई, ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो पूरे इलाइक़े खे जेको आहे सो कवर कयो ऐं कंदा हुया। ऐं माण्हुनि जा तमामु मसइला मसाइल जो साईं जन जो इहो किरदारु हुयो, जेको आहे जो अॼु बि उन्हनि जे जेको अॼु बि उन्हनि जी दिलनि में वसे थो। हज़रत मौलाना उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब बिरोही रहमतुल्लाह अलैह एक तमाम अज़ीम शख्सियत हुआ, जेके हिकु ॻोठ खां हिकु शहर खां वॾे बुलंद पाए ताईं वञी पहुता। उनजी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। साईं जन जे आमाल व इबादत, दीनी, मज़हबी, तालीमी, तदरीसी, इल्मी, अदबी, तज़फ़ुफ़ जे हवाले सां, समाज जे हवाले सां, सियासत जे हवाले सां वॾो अहम किरदारु आहे। बल्दियाती इंतख़ाबात में नाज़िम जी सीट ते इलेक्शन विढ़िया ऐं कुझु वोटनि जे फ़ासिले तां हारायो, पर जेको जज़्बो बिना फ़र्क़ ज़ात, नसिल, फ़िरके वारियत खां बालातर थी इंसानियत जी ख़िदमत जे जज़्बे अॻ खां अॻिरा रहिया, ज़िंदगीअ जी आख़िरी घड़ीअ ताईं समाज में बहितरीअ लाइ पुठिते पयल मारूअड़नि जी हैसियत आहर ख़िदमत कंदे गुज़ारी। पंहिंजी इनफ़रादी ज़िंदगीअ खे इज्तिमाइयत ते क़ुर्बान करे छॾियो। ज़ाती ज़िंदगीअ जा लाॻापियल मसइला ऐं ख़्वाहिशनि खे हिक पासे रखी समाज में पैदा थियल नासूर खे ख़तमु करणु पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु बणाए छॾियो।
ऐं समाज खे बहितर करण जी जाखोड़ में अॻभरो रहिया। खानपुर शहर में इंडस हाईवे मुख़्तियारकार ऑफिस जे भरिसां जामिया मदीनतुल उलूम हमादिया जो बुनियादु रखियो ऐं तदरीस जे अमल खे बरक़रार रखियो। मदरसे जूं ज़िम्मेवारियूं मदरसे में पढ़ंदड़ शागिर्दनि खे वालदेन जहिड़ो वर्ताव ऐं उस्तादनि सां भाइरनि जहिड़ो रवैयो अपनायो ऐं पंहिंजी जमात जे कारकुननि खे पंहिंजी सॻी औलाद खां वधीक महबूब ऐं अज़ीज़ सम्झंदा हुआ। केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ कम खणी संदसि मदरसे ईंदा हुआ, उहे पंहिंजी जमात जा कारकुन हुजनि या पंहिंजी बिरादरीअ जा माण्हू या कंहिं ॿी पार्टी जा कम बिना ज़ात नस्ल जे कंदा हुआ। मज़हबी रवादारी जा क़ाइल हुआ, कॾहिं बि फ़िरके वारियत खे हवा न ॾिनी। जेकॾहिं अहिड़ो माहौल मुख़्तलिफ़ वक़्तनि में पैदा बि कयो वियो त पाण ज़ाती कोशिशुनि सां अमन वारे माहौल खे मुतासिर करणु न ॾिनो, बल्कि सालसीअ वारो किरदारु अदा कयो। ज़िंदगी कॾहिं पूरी थींदी कंहिंखे गुझ जो इल्मु नाहे, पर ज़िंदगीअ में अहिड़ो कमु ज़रूरु कजे जंहिंखे दुनिया सदियुनि ताईं यादि करे। मौलाना साहब पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ा खोड़ सारा तारीफ़ी ऐं तारीख़ी जोगा क़दम खयां जंहिंजो अमली मुज़ाहिरो दिसंबर 2019 जी पोयनि तारीख़नि में खानपुर शहर जे अंदरि ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस मुनक़िद कराई, जंहिंमें हर मकतब फ़िक्र जे उलमा इकराम खे ख़िताबत जो मौक़ो ॾिनो, जेको मज़हबी रवादारीअ जो अमली सबूत, जंहिं ते अमन जा दाई खेसि ख़राज तहसीन पेश कयो। मामूल मूजिब मदरसा मदीनतुल उलूम में तदरीस जारी रखंदा हुआ ऐं उन दौरान माण्हूअ जी आमद रफ़्त जो सिलसिलो बि जारी हूंदो हो। के ॾोरां इलाइक़नि खां ईंदा जेके साईं जन जा वाक़िफ़ बि न हूंदा हुआ, साईं जन संदनि सां गॾु निकिरी पवंदा हुआ। जेकॾहिं मुंहिंजी लंघी वञण सां कंहिंजो कमु थी पवे त आउं हिन अमल करण सां न कीबाईंदुसि। ऐं अखियुनि में लुड़क तॾहिं दरिया थी वहण लॻा जॾहिं अचानक साईं मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोए जे दिलि जो दौरो पवण सां लाॾाणे जी ख़बर पई। ॼण ज़मीन पेरनि मां निकिरी वई, पंहिंजी जान बाक़ी न रही। अल्लाहु अकबर जे आवाज़ सां हियां उॾारींदड़ रड़ तॾहिं निकिती जॾहिं साईंअ जी वफ़ात जी तस्दीक़ थी। वफ़ात खां 1 कलाक पहिरियों पंहिंजे शागिर्द मक्कतुल मुकरमा में क़याम कंदड़ मौलाना ग़ुलाम रसूल मेंगल जे मान में मांझांदे जो दस्तरख़्वान सजायो ऐं JUI ज़िले शिकारपुर जे अमीर ऐं दरगाह आलिया जरारपौर शरीफ़ जे गादी नशीन मौलाना अब्दुल्ला पहोड़, मौलाना ग़ुलाम कादिर बिरोई, शहरी अॻवान हाफ़िज़ मोहम्मद सलीम आरई, सैफ़ुर रहमान आरई, डॉक्टर मुजाहिद हुसैन सेठार, हाजी होश मोहम्मद सेठार, साईं मोहम्मद यूसुफ जा भाइर मोहम्मद कासिम बिरोई, ग़ुलाम सरवर अब्दुल वहाब बिरोई, ग़ुलाम शबीर पपड़ समेत केतिराई मांझांदे में शरीक थिया। इल्मी, समाजी ऐं ॿियनि मामलनि ते ख़ूब कचहरी थी ऐं मांझांदे बाद हर हिकु पंहिंजे कम सां ॻे लाइ मौलाना जे मदरसे खां मोकिलाए के घर पहुचण ते हुआ, के अधु रस्ते ते हुआ। जॾहिं साईंअ जी दिलि जे दौरे पवण सबबि लाॾाणे जी ख़बर ॿुधी केर बि उन ॻाल्हि खे तस्लीम ई कोन पियो करे त साईं जन जो लाॾाणो थियो आहे। बसि उन्हनि जी ज़बाननि मां ही लफ़्ज़ इंतिहाई ॾुखाईंदड़ आवाज़ मां त साईं जन सां मदरसे में हाणे मोकिलाए पंहिंजे घर ई नयूं पहुता। कॾहिं मानी खाधी आहे, मुख़्तलिफ़ मामरनि ते ख़ूब कचहरी बि थी आहे। उन वक़्तु पाण ॾाढा ख़ुशि हुआ। साईं अब्दुल्ला पौड़ साईं जन सां ख़ूब ख़ुशि मिज़ाजीअ में हीअ लफ़्ज़ बि चया त मौलवी साहब, अॼु मथे ते कारे रंग जी दस्तार, अछो वॻो पहिरियल ऐं वास्किट पातल, माशाअल्लाह अॼु घोट पिया। ऐं साईं माशाअल्लाह उन ॾींहुं ईअं लॻी रहियो हो जो साईं अब्दुल्ला अची वियो, भला अॼु भला शादीअ जो इरादो आहे छा घोट थो लॻी। माशाअल्लाह तमामु बहितरीनु जेको आहे न सुहिणो लॻी रहियो। साईं चयो त साईं हाणे तव्हांजी संगत जी सलाह, पोइ असां बि चयो भला मानी बाबा साईं घोट थियण जी ख़ुशीअ में कई आहे। अहिड़े ख़्याल जा तासुर तमामु खिल ख़ुशीअ में मानी खाधीसीं। बसि मां ईअं घर वञी सुम्हियुमि ऐं अधु कलाक खां पोइ मैसेज आयो त साईं इंतकाल करियो। ॾाढो अफ़सोस थियो, दिमाग़ असांजो इहो यकीन ई न पियो करे
पर अलाह जी रज़ा आहे, उन में राज़ी रहणो आहे। साईं जे वञण सां हिकिड़ो वॾो ख़ाल जेको आहे न, हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थी पियो आहे असांजे शहर में। हिकिड़ो तमामु बहितरीनु इंसानु हो, बहितरीनु माण्हू हो, बहितरीनु उस्तादु हुयो। उन सां असांखे ॾाढी तकलीफ़ पहुती साईं जे वञण सां। साईं जन खे कहिड़ो इल्मु त उहो घोटु कुझु घड़ियुनि जो महिमान आहे। जंहिं सफ़र ते हू रवानो थींदो, उन सफ़र तां अॼु ताईं को वापसि नाहे वरियो। बसि कुझु घड़ियुनि खां बाद हमेशह जी जुदाई आहे। अल्लाहु अकबर। बसि हर हिकु साईंअ जे अंगण जो महिमान मानी खाई मोकिलाए निकितो। 10 खां 15 मिंटनि बाद संदन जी जुदाईअ जी ख़बर पई। बसि मौलाना जे विछोड़े जी ख़बर बाहि जियां पखिड़िजी वई। हर तरफ़ सोग जो मंज़र आहे। जंहिंखे जिथां ख़बर पई उहो उन वक़्तु ई संदन जे घर ॿाहिरां ऐं मदरसे में जमा थियण लॻा। हर तरफ़ दाहूं, हर अख में ॻोढ़ा। साईं जन खे यादि करे हर माण्हू नंढड़े ॿार जियां ढुंढकरां ॾेई रोअनि। बसि कंहिं साने खां घटि न हो। बसि पंहिंजी दिलि खे पक ॾियारी त अबदी जहान आहे। हर हिक खे आख़िरत जो सफ़र ॾे रवानो थियणो आहे। सो मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोही 5 जनवरी 2020 ते रवानो थी वियो। मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोहीअ जी जसद ख़ाकीअ खे सुबुह जो पंहिंजे मदरसे आंदो वियो। तॾहिं संदसि जा हज़ारे चाहींदड़ एम्बुलेंस खे पकड़े ज़ारो क़तार हंझूं हारींदे रोअंदा रहिया। बसि कंहिं क़यामत जे मंज़र खां घटि न हो। जसद ख़ाकीअ खे बेनज़ीर मिनी स्टेडियम आंदो वियो, जिते संदन जी निमाज़ जनाज़ा अदा करणी हुई। उन खां पहिरियां स्टेडियम में ताज़ियती रेफरेंस जारी हो। जसद ख़ाकी पहुचण ते कोहराम मची वियो। किथे अल्लाह अकबर जूं सदाऊं, किथे जीव जोरींदड़ मंज़र, त किथे हज़ारे आली अखियुनि में मौलाना जी मोहबत जी गवाही, किथे संदन जे किरदार जी तारीफ़। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है। मुश्किल से होता है चमन में दीदा वर पैदा। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। कंहिं माण्हू मंझि अचे बोई बहार जी। ऐं एक्चुअली साईं त हिकु माना रिलीजियस पर्सनैलिटी बि हुई, ऐं साईं जन उन सां गॾोगॾु हिकु पॉलिटिकल बि हुया, ऐं पंहिंजी बिरादरी जा बि वॾा हुया। ऐं पॉलिटिकल जेकॾहिं असां एनालाइसिस कयूं त इट्स वेरी डिफ़िकल्ट टू एक्सपीरियंस अ पर्सनैलिटी हू इज़ रिलीजियस एंड पॉलिटिकल। जेकॾहिं को माण्हू सियासी ऐं मज़हबी जेकॾहिं हैसियत रखे थो त हिन माहौल में इहो डिफ़िकल्ट हूंदो आहे असांजे लाइ त असां उन जे लाइ छा एक्सप्रेशन्स कयूं। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं असां हिकु BD इलेक्शन विढ़ीसीं त उन वक़्तु असांजे सियासी माण्हू असांखे विक्टिमाइज़ कयो। त कुझु माण्हू हुया यानी शिकस्त खां बाद में, त उन्हनि चयो त साईं जन खे साईं हलूं था कोर्ट, वी विल हैव टू नॉक द कोर्ट बिकॉज दे रिग्ड अ लॉट। ऐं असांखे प्रूफ बि आहे। पोइ मां साईं जन जो ख़ाल हिकु वॾो ख़ाल आहे। बहरहाल शहर वारनि खे साईं जन जी जेकी माना हिकु मॉडरेट पॉलिटिक्स हुई, हिकु रिकन्सिलेशन जी जेकी तरफ़ हुई, ऐं साईं जन जो जेको माना हिकु किरदारु हो अमन अमान जो पीसफुल, उनखे असांखे हिकु माना एग्ज़ाम्पलरी मिसाल बणाए करे एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेस तरीक़ा विदाउट एनी पॉलिटिकल यानी एफिलिएशन जे असांखे साईं जे क़दम ते हलणु घुरिजे। 5 जनवरी जो तव्हांखे दोस्तनि खे ख़बर आहे त उस्ताद मोहम्मद यूसुफ, मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोही साहब जे वफ़ात जो ॾींहुं आहे। उहो हर दिल अज़ीज़ इंसान, मुहिब वतन ऐं माना इंसानियत जी ख़िदमत कंदड़ हो। उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब सां असांजो तमामु घणो पुराणो वास्तो आहे हुयो। उस्ताद सां मां कुझु सबक़ उस्ताद वटि पढ़ियो हुउमि, सरफ़ ऐं नहमीर जा। उस्ताद मोहम्मद यूसुफ साहिबु इंसानियत जी तमामु घणी ख़िदमत कंदो हो ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ साहिबु इंसानियत जी तमामु घणी ख़िदमत कंदो ऐं दीन जो जज़्बो रखंदड़ इंसानु हुयो। इंसानियत ऐं शहर जो बि को मसइलो मसाइल हूंदो हो, उस्ताद मोहम्मद यूसुफ साहिबु अॻु खां अॻु भरो हूंदो हो। हाणे उस्ताद जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं असां ॿुधायूं। असांखे त 5 तारीख़ ते
उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब उन्हनि माण्हुनि मां हो जेके दुनिया मां हलिया त वेंदा आहिनि पर उन्हनि जो जेको आहे त नालो ता क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। उहो इन जे करे त साईं जन हिकिड़े ग़रीबनि जा हमदर्द रहमान रहीम। हज़रत मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोई रहमतुल्लाह अलैह खानपुर शहर जी हिकु तमामु सुञातल ऐं आला शख़्सियत हुई, जंहिंजो ताल्लुक़ जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान सां त हुयो, पर हू अहिड़ो बेज़रर माण्हू हुयो जो हर पार्टी हर तनज़ीम इहो सम्झंदी त मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोई जेको आहे असांजो आहे। खानपुर शहर लाइ हिकु तमामु सुठी ऐं बहितरीनु शख़्सियत हुई, जंहिं हमेशह पंहिंजी ज़ात खां मथां थी करे आवाम जी ख़िदमत कई, पंहिंजी जमात जे कम खे अॻिते वधायो ऐं खानपुर शहर जे मसाइलनि खे उजागर करे ऐं उन्हनि जे इख़्तिलाफ़ातनि में जेके बि इख़्तिलाफ़ हुआ धुरनि जे अंदरि उन जो तस्फ़ियो करे जेको आहे सभिनी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजी करे हलायो। मौलाना जी निमाज़ जनाज़ा जो ऐलान थियो, सिफ़नि खे सिधो करण जा ऐलान थियणु शुरू थिया, माण्हुनि जो समुंड उथली पियो ऐं दरगाह अमरोट शरीफ़ जी गादी नशीन मौलाना सिराज अहमद अमरोटी संदन जी निमाज़ जनाज़ा पढ़ाई। जनाज़े निमाज़ में संदन जी जमात जमियत उलमा इस्लाम जी मरकज़ी ऐं सूबाई क़यादत समेत इलाइक़े जी मोज़िज़ सियासी समाजी मज़हबी शख़्सियतुनि समेत हज़ारे माण्हुनि जो समुंड जनाज़े में शरीक थियो ऐं मदरसे जे अहाते में हज़ारे आलिम अखियुनि सां मिटीअ माव हवाले कयो वियो। अॼु मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोईअ खे विछड़े हिकु साल मुकमल थी वियो। जिस्मानी तौर ते जुदाई थी आहे, पर किरदार सां अॼु बि माण्हुनि जी दिलुनि में ज़िंदा आहे। दुआ उन ख़ालिक हक़ीक़ीअ जे दर ते जेको ॿिन्ही जहाननि जो पालणहार आहे, मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोईअ जी दर्जात खे बुलंद करे ऐं जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। आमीन। आवाज़ ऐं तहरीर ज़ुबैर अबड़ो, एडिटिंग अतीकुर रहमान अबड़ो।